शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शेर सां शुरुआत कंदासीं प्रोग्राम जी। शाह साहब फरमाए थो त जेॾो तुंहिंजो नाव बाज बे ओॾियाई मंगा रिय थंबे रिय थूणी तूं छपर तूं छा आऊं कुजाड़ो कहां तोखे मालूम सब की। इन ते ताड़ियूं थियण खपनि दोस्तो। सिंध जे आशिकनि खे सोहराब सुमरो जो सलाम ऐं इरशाद जागीरानी जे आशिकनि खे अली गुल मलाह जो सलाम ऐं इरशाद जागीरानी जे माशूकनि खे वालेकुम अस्सलाम। मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, इरशाद जागीरानी जो ही पहिरियों एल्बम आहे जंहिंजी लॉन्चिंग अॼु खां थी रही आहे। तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट बि हिते आयल आहिनि जिन में असलम भुट्टो साहब मूंखे नज़र अची रहियो आहे परे खां, तमामु सीनियर आर्टिस्ट असांजो। असांजी तमामु ख़ूबसूरत सिंगर महताब कमल बि हेॾां वेठी आहे माशाल्लाह। अहिड़ा ख़ूबसूरत चेहरा आहिनि परे खां नज़र अची वेंदा आहिनि इहे। असलम भुट्टो साहब त फिरोन जी दरबार में भी एक्टिंग करे चुको है माशाल्लाह। अल्लाह हयाती ॾिन सीनियर माण्हू आहिनि, इन्हनि खे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं हेॾो ॾिसूं था त उस्ताद बादल राही बि वेठो आहे हेॾां। सुभान अल्लाह। तव्हां छा सम्झो अंडरटेकर बि आयो आहे हिते? उस्ताद बादल राही आहे बाबा, तमामु सीनियर सिंगर। उस्ताद बादल राही उहो ॻाइणो आहे, ॻाईंदो आहे पाण ई ॿुधंदो आहे पाण ई रोईंदो आहे। तू न ईंदे उहो काॾों अचे मरी वियो आहे उस्ताद। त अली गुल मल्ला साहब पहिरियों एल्बम आहे असांजी आशिकनि जो आवाज़ इरशाद जागरानी साहब जो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लिखियल बि आहे पेनाफ्लिक्स ते। पहिरियों एल्बम आहे, प्रोड्यूसर इमरान चांडियो साहब आहिनि, प्रोडक्शन हेड हैदर अली छजड़ो साहब आहिनि, सोशल मीडिया हेड एहसान शेख आहिनि, ऐं सिलेक्शन जेका आहे हिन में सॉन्ग्स जी उहा आहे ज़फ़र जिस्कानी, नईमुल्ला सुमरो, गुलाम मुस्तफ़ा शेख, बाबर अली जागीरानी। ऐं इन पूरे एल्बम जो जेको म्यूज़िक तरतीब ॾिनो आहे उहो असांजो प्यारो कंपोज़र बि आहे, सिंगर बि आहे साद अलवी साहब, उहो बि हिते मौजूदु आहे। कुंवार वारे कमरे में विहारियो अथव हुन? अच्छा, उहो तयारु थो थिए, थोरो मेकअप थो थिए हुन। दोस्तो हिकिड़ो दौरु थिए थो हर आर्टिस्ट जो, हर कलाकार जो, हर फनकार जो हिकिड़ो दौरु हुयो। गुलाम कादिर घायल बि वेठो आहे, वॾो शाइर आहे तमामु ज़बरदस्त। शाइर त तमामु घणा आया हूंदा, हिन दौर जा बि शाइर आया हूंदा, अॻिते उन्हनि सां मुलाक़ात। गुलाम कादिर घायल साहब नंढे कद जो तमामु वॾो शाइर आहे। हिकिड़ो दौरु हुयो उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो, ऐं उन खां पोइ दौरु आयो जलाल चांडे जो, मंज़ूर सखीराणी, शमन अली मीराली ऐं सरमन सिंधी, ग़ुलाम हुसैन उमराणी, ऐं पोइ मुमताज़ मौलाई। ऐं अॼु जेको दौरु शुरू थियो आहे अॼु तारीख़ खां, उहो इरशाद जागीरानी जो दौरु आहे। ऐं हूअं बि असां वटि सिंध में तारीख़ रही आहे, या त वॾे में वॾो धाड़ेल बि चांडियो हुयो, वॾे में वॾो गुलूकार बि जलाल चांडियो हुयो, ऐं हाणे वारे दौर में मुमताज़ मौला जी तव्हां ॻाल्हि कई उहो बि चांडियो हुयो। पर इरशाद जागीरानी साहब अॼु हिकिड़ी नई रवायत विधी आहे त केॾा कोल करार कई। केतिरा ई हिते आशिक अहिड़ा वेठा हूंदा जिन जे दिलि जो आवाज़ु हूंदो इहो त ॾाढियूं उतो ते तवयूं आहिनि, दिलि में बबड़ बायूं आहिनि। हिकिड़ो ट्रेंड हलाए छॾियो आहे इरशाद जागीरानी। एतिरो टिकटॉक ते मिलियंस में माण्हुनि ते टिकटॉक बि ठाहिया आहिनि। हिकिड़ो मां टिकटॉक ॾिठो, इमरान ख़ान जे फोटो खे माण्हू चवनि पिया ॾाढियूं उतो ते तवयूं आहिनि, दिलि में बबड़ बायूं आहिनि, केॾा कोल करार कई, प्यार कई, हाणे पोइ अची छो तबाही कई। सो इहो ट्रेंड हिकिड़ो ट्रेंड सेटर आहिनि असांजा सिंगर जेके आहिनि। ऐं असांखे हिते इमरान चांडे जो हिकिड़ो ॿियो हिकिड़ो मासूम चांडियो बि आहे। हा, दुनिया जो आख़िरी ग़रीब। इनखे ॾिसण सां ई यादि अची वेंदी आहे गुरबत हीअं थींदी आहे। इहो आशिक चांडियो आहे। हाणे थोरो महिरबानी कजो स्टेज ते अचिजो। हा हा हा, हाणे आशिक हिन साइज़ में बि दस्तियाब अथव। माशाल्लाह, हेॾो अचो। हे ॾिसो केॾो आशिकनि जो काल अची वियो आहे। चांडियो स्टेज ते बाद में आयो, पहिरियां हिन जो नक आयो आहे। माशाल्लाह साईं, तव्हां भला छा मथो ॾिसो माशाल्लाह ॿिलीअ जी पुठी सड़ी वई आहे। ईअं लॻे थो त मालिकनि कचो ई पटे वरितो। मुसलसल ग़रीब इहो चइबो अथव। बसि थोरो नक उन खां साइड कजो, टुको न अची वञे मुंहं ते। हीअ दुनिया जो वाहिद माण्हू आहे, हीअ साइलेंट मूड ते लॻियल आहे फ़िलहालु। हिनखे कंहिं साइलेंट मूड ते हणी छॾियो आहे। तव्हां हिन जा वीडियोज़ बि ॾिठा हूंदा, नट बोल्ट ब्रदर्स जेको यूट्यूब चैनल आहे इमरान चांडियो साहब जो, उन ते अक्सर हिननि जा तव्हां वीडियोज़ ॾिठा हूंदा। तक़रीबन ख़ामोशी हूंदो आहे,
ख़ामोश मोहब्बत कंदो आहे छोकिरीअ सां, छोकिरी 3-4 ॿिया सेट करे छॾींदी आहे, हे ॾिसंदो ई रहंदो आहे हुननि। मुंहिंजो हिकिड़ो डायलॉग बि आहे, छोकिरी खे ईअं ॾिसण जे लूसी कुतो टुकर खे ॾिसंदो आहे। अहिड़ा माण्हू हूंदा न जॾहिं हिननि जी शादी थींदी आहे न, जीअं सुहागरात लाइ कमरे में वेंदा कुंवार चवंदा दरवाज़ो त ॾेई आहे न, हे ॿाहिरां कुंडी ॾेई हलिया वेंदा आहिनि। मासूम माण्हू आहे वॾो। पैदा थियो त माइटनि महीनो ॻोल्हियो, पैदा छा थियो आहे? माशाल्लाह, हूं बाक़ाइदे तव्हां पैदा थिया हुयो या इमरान चांडियो तव्हांखे गूगल तां डाउनलोड कयो? चुप करे बीठो आहे, छा थियो ते लोकल मिस्टर बीन? कुझु ॻाल्हाईंदो बि आहे ऐं ॻाल्हाइण जो बटण कंहिं भञी छॾियो आहे तुंहिंजो? ॻाल्हाईंदा बि आहियूं। ॻाल्हाईंदा घणा ॼणा आहियो पाण में अंदर में? 3-4 ॼणा आहिनि त ॿाहिरि कढो न, विहारियो जॻह खोड़े। जी 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 छा मां कुझु चयो ई न? जी जी। नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो यूनुस चांडियो। यूनुस चांडियो, माशाल्लाह नालो केॾो कंधार अथई। कदु छो न कई? महांगाईअ करे बार पइजी वियो आहे। मथो ॾिसो त माशाल्लाह मथे सां मुजरो कंदा हुतां। बीह रहियो आहे चुप करे आराम सां यार, केॾो माण्हू ज़बरदस्त आहे। अहिड़ा माण्हू असां ॻोल्हींदा आहियूं। यकीन कयो, पहिरियों दफ़ो कंहिं मां जानवर खे चुमी ॾिनी, हिन मां साबित थिए थो तोखे जानवरनि सां ॾाढो प्यार आहे। ऐं हीउ महबूब माण्हू आहे। हिन जी कामयाबी इहा ई आहे जेकी हिन जी ख़ामोशी ऐं बर्दाश्त जेकी आहे। यकीन कयो असांखां माण्हू पुछंदा आहिनि यार इहो केरु आहे? मुंहिंजी वाक़ई ग़रीब आहे। त जॾहिं यूट्यूब ते अचे थो ऐं आशिक़ त शुरूअ खां वठी ग़रीब ई रहियो आहे यार। मजनू हिकिड़ो टेक्सटाइल फिल्म मिलनि जो मालिक हो यार। वाह वाह। रांझे खे छा मिल्क फैक्ट्री ई पंहिंजी। पर हीअ आशिक़ उहा जेकॾहिं महबूब मिली हुअसि न, पिनी बि खाराईंदो हुनखे। हा हा, न न हाणे माशाल्लाह अमीर थी वियो आहे। हिन पंहिंजो बाक़ाइदा रेंट कुतो कराए वरितो आहे। अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न, ॿिया माण्हू टैक्सी घुराए वठंदा, काई बि रक्शो घुराए वठंदा, हिन जे लाइ को मसइलो न आहे। ॿाहिरि निकिता कुते गथरुनो चढ़ी हलिया विया। ईअं न साईं? हा हा, खिले थो यार माशाल्लाह। ख़ुशि हुजे चांडिया साहब, वॾी महिरबानी। माशाल्लाह स्टार आहे हिन दौर जो। ही बि शहर में घुमे थो ईअं न, गुम थी वेंदा आहिनि मेले में ॿार अचण ताईं गुम थी वियो आहे, हेॾो ॾिसे पियो वञा काॾे। चांडिया साहब, यूनुस चांडियो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां स्टेज ते आयो, असांखे टाइम ॾिनो पंहिंजो क़ीमती। हालांकि 24 कलाक वांदा हो तव्हां, पर पोइ बि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं तव्हांखे इनाम थो ॾे शायदि कुझु। महिमान हेॾा वेठा आहिनि, कुझु उहे हिनखे इनाम ॾियनि था। इमरान चांडियो साहब जो जेको ही असिस्टेंट आहे यूनुस चांडियो। अच्छा अच्छा, ऐं महिमान जेके आया आहिनि दोस्त, उन्हनि खे भली कार चऊं था। काज़ी शफ़ीक़ अहमद साहब आहिनि जेके चेयरमैन आहिनि सिंध न्यूज़ पेपर सोसाइटी जा, ऐं मुख़्तियार अहमद सुमरो साहब आहिनि, उन्हनि सां गॾु हसन पीरज़ादो साहब, ज़फ़र मल्ला, इनायत पीरज़ादो साहब ऐं अली मोहम्मद बिरोही साहब। उन्हनि सभिनी खे असां भली कार चऊं था हिन लॉन्चिंग शो में। ऐं हीउ केरु आहे साईं? हीउ ज़िंदा लाश साम्हूं जेको बीठो आहे। साईं तव्हां थोरो साइड थियो। ख़ैर मोहम्मद खेड़ो साहब चए थो हिनजो मथो थो अचे अॻियां कैमरा में। ख़ैर मोहम्मद खेड़ो साहब बि हिते मौजूदु आहे। ख़ैर मोहम्मद खेड़ो ऐं इमरान चांडियो जी तमामु पुराणी दोस्ती आहे ऐं हलंदी पई अचे अञा ताईं बि। गॾु गॾु हिननि डायरेक्शन कई आहे, गॾु गॾु मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स बि कया आहिनि हिननि। ऐं ज़फ़र जिसकानी साहब बि, हिननि जी हिकिड़ी टीम आहे पूरी। ऐं अॼु तव्हांखे जेको ज़फ़र जिसकानी घड़ी घड़ी चवे पियो, इल्तिजा करे पियो हिकिड़ी, पर पोइ बि कुझु माण्हू आहिनि जेके अञा ताईं लाइव हलाइनि था बीठा या रिकॉर्ड कनि था, त उहे अगरि को वीडियो रिकॉर्ड करे पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखंदा त उन्हनि खे कॉपीराइट स्ट्राइक लॻी वेंदो। सो ईअं महिरबानी करे न कयो। अगरि पंहिंजे ॾिसण लाइ भली कयो था त पोइ ओॾे कुंड में हली बीहो था, असांजी वीडियो ठाहे वठो तव्हां, को मसइलो न आहे। केतिरा माण्हू हिते वेठा आहिनि हॉल में, थोरो ताड़ियूं वॼाए करे ॿुधाईंदो, थोरो मज़ो अची वेंदो। सिर्फ़ु हेॾो वारनि माण्हू खे ॻाल्हि सम्झ में आई। साईं ताड़ियूं वॼायो थोरो भाउ। ऐं हक़ीक़त इहा आहे अॼोको जेको हीउ शो आहे उहो हिकिड़ो तारीख़ी शो आहे जंहिंमें संगत जेकी गॾु थी आहे, असांजी कुझु भेनर बि गॾु थियूं आहिनि हिन शो में। जी जी, जीअं हेॾा अस्मा भुट्टो साहिबा वेठी आहे, तमामु सुठी आर्टिस्ट आहे असांजी। आर्टिस्ट त तमामु घणा वेठा आहिनि, मौजूदु आहिनि माशाल्लाह। ऐं जी सर जी ढोलक नवाज़ जोगी अंब जोगी। ऐं उनखां अलावा जेका तव्हां मॉडल बि ॾिठी हूंदी हिन सां गॾु हूंदी आहे, इर्शाद जाॻियाणी जे कलाम में आहे वीडियो में, मलिहा, उहा बि आयल आहे हिते। त असां चाहींदासीं, कुझु माण्हुनि जी दिलि जी धड़कन तेज़ थी वई आहे त वाक़ई पाण आई आहे ज़िंदा हालत में। सो उहा बि हिते मौजूदु आहे। त मलिहा से गुजारिश है कि थोड़ी देर के लिए स्टेज पर आए ताकि इंट्रोडक्शन हो जाए थोड़ा। आपकी भरपूर तालियों में मलिहा। मलिहा कुरान ते ॾाढी भली आहे।
मलिया जेका अन क़रीब तव्हां इरशाद जागरानी जो वीडियो में ॾिसंदव। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अल्लाहु अकबर। अहिड़ियूं मायूं हूंदियूं न छोकिरियूं कब्रिस्तान में गुरुद्वारे मुर्दा बि उथी पी रहंदा। माशा छोकिरी तव्हां सां गॾु आई आहे। अहिड़ी छोकिरी असां सां गॾु हुजे, असां पंहिंजा जहाज़ हुजनि। न ॾाढी सुठी क्या मॉडल। हाल है, कैसे हैं आप? खैरियत से हैं? माशाल्लाह बहुत ही। अल्लाह का शुक्र है, ठीक हूँ। हाँ, आपका वीडियो तो हमने देखा था, कुछ झलकें थी और सामने भी आप माशाल्लाह खूबसूरत हैं। जी जी जी, अल्लाह का करम है, ये अल्लाह ने बनाया आप लोग खूबसूरत। ये खैरात किया करें आप, ज़कात निकालें, हुस्न की ज़कात। अच्छा, खुश रहें, अल्लाह आपको खुश रखे। सबसे ज्यादा मुस्तहक मैं हूँ ज़कात का। ये मेरा दोस्त है, ये मेरा दोस्त भी है, मेरा सहूलतकार भी है। ये मेरे लिए माहौल बनाता है। पहले मुझे कहता है तू परवाह मत करियो, बहुत से यहाँ पर हसीन लोग आए हुए, अपनी ज़कात निकालेंगे, तू भी थोड़ा बहुत खूबसूरत हो जाएगा। थोड़ा इनसे दूर हटिएगा, ये रंग भी छोड़ता है। एक गोरी लड़की आई, हाथ मिलाए वो काली हो गई और आज तक उसको नजर नहीं लगी। आप भी लगा सकती हैं आपके बाप का माल समझ के। बहुत प्यारी माशाल्लाह। और इस प्रोग्राम के लिए माशाल्लाह हे तव्हां जी छोकिरी न आहे, माना तव्हां चओ था असांजे जहाज़ हुजनि। असांजी अहिड़ी छोकिरी हुजे असां कम ते ई न वञूं। मलिया आपकी बड़ी मेहरबानी, आप आई। कोई परेशानी नहीं है, टेंशन की बात नहीं है, आराम से बढ़िया है। कोई शेर बेर सुनाएंगी तो कुछ सुनाए। कोई शेर नहीं आता है। अच्छा, शेर नहीं आता, गिदड़ आता है। जी जी। असलम भुट्टो साहब भी हिते मौजूद आहिनि। अगर चाहींदासीं त ॿ लफ़्ज़ अची करे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण वञे। भरपूर ताड़ियुनि में सीनियर एक्टर एंड डायरेक्टर एंड राइटर असलम भुट्टो साहब। तव्हांजी सर वॾी महिरबानी, तव्हां आयो। हालांकि तव्हांजी तबियत ठीकु न हुई, असां त चयोसीं एम्बुलेंस मोकिलियूं तव्हांजे लाइ, पर तव्हां अची वियो, वॾी महिरबानी। तव्हांजी ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सभिनी खे जुमाए छॾियो आहे। जी जी। ऐं ईअं ई ॿियनि खे खिलाईंदा रहो, पाण बि मुस्कुराईंदा रहो। ॿिया त खिलंदा, तव्हांखे छा थियो आहे? तव्हां कॾहिं खिलंदव? ख़ुदा जो कसम, 30 सालनि खां ॾिसंदो अचां टीवी ते, खिलिया न आहिनि कॾहिं बि। मां एतिरो खिलियो आहियां, मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। अच्छा अच्छा, वॾी महिरबानी सर असलम भुट्टो साहब। इरशाद जागरानी साहब जो अॼु लॉन्चिंग शो आहे, छा चवंदव हुन जे बारे में? कंपेयर त ॾाढो सुठो आहे शायर, पर अॼु एज़ अ सिंगर लॉन्च थियण पियो वञे। मां इरशाद जो फैन आहियां ऐं हुन जी शाइरी एतिरी लाज़वाल आहे जो माण्हूअ खे ज़िंदगी जो अहसासु ॾियारींदी आहे। ऐं ही वाहिद अॼु जे दौर जो शाइर आहे जंहिंजे लफ़्ज़नि में ज़िंदगी आहे। वाह वाह, ताड़ियूं। लफ़्ज़नि में ज़िंदगी आहे ऐं शाइरी हूअं बि ज़िंदगी आहे, माण्हू ॿुधणु खपे। ऐं तमामु वॾी महिरबानी, तव्हां आयो सर, ॾाढनि सुठनि लफ़्ज़नि सां नवाज़ियो असांखे। टेक हैव अ सीट। ग़ुलाम क़ादिर घायल साहब बि हिते मौजूदु आहे। ॿार वियो आहे, सिगरेट वठणु वियो आहे? न, असल में इहो ॿियनि जे कमु ईंदो आहे घणो। महताब कमल साहिब हेॾां वेठी आहे। अगरि कष्ट न थिए तव्हांखे, थोरो स्टेज ते अचो। जोरदार ताली में महताब कमल, बेस्ट सिंगर महताब कमल। ॾाढी सुठी सिंगर, तक़रीबन केतिरनि ई शोज़ में असां सां गॾु उन्हनि परफॉर्म बि कयो आहे। ॾाढे सुठे आवाज़ जी मालिक अॼु एज़ अ गेस्ट हिन लॉन्चिंग शो में आई आहे, त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण लाइ स्टेज ते अची रही आहे महताब कमल साहिबा। स्टेज ते जीअं पहुचंदी बाक़ाइदे ताड़ियूं वॼी वेंदियूं, ॾिसजो तव्हां, हे ॾिसो। हा हा हा, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम चऊं था इरशाद जागरानी जी लॉन्चिंग शो में। छा चवणु चाहींदव? तव्हां बि सीनियर सिंगर आहियो ज़ाहिर आहे। इरशाद जागरानी खे त जूनियर चई सघूं था, छो जो अॼु खां उहो अञा लॉन्च थिए पियो। तव्हां त सीनियर थी विया आहियो, छा चवंदव इरशाद जागरानी लाइ? पहिरियां त सभिनी आयल महिमाननि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं याली मदद। ऐं गॾोगॾु पहिरियां त मां तव्हांजी थोराइती आहियां जो तव्हां मूंखे स्टेज ते घुरायो, ऐं गॾोगॾु तव्हां तमामु बहितरीनु कॉमेडियन आहियो ऐं सुठा इंसान आहियो, ऐं मां तव्हांजी दिलि सां इज़त कंदी आहियां। ॿी ॻाल्हि त इरशाद जागरानी तमामु सुठो शाइर आहे, तमामु सुठो एंकर आहे ऐं तमामु सुठो होस्ट आहे। हाणे माशाल्लाह सां अञा हुनजा सॉन्ग्स आया ई कोन्हनि, उनखां पहिरियां ई माशाल्लाह सां हू पब्लिक में तमामु घणो फेमस थी वियो आहे।
ऐं तव्हांजी ताड़ियुनि मां ख़बर पवंदी। सो असां जूं बेस्ट विशिस इरशाद साहब सां गॾु आहिनि। अलाह साईं उनखे कामयाब कंदो ऐं इंशाअल्लाह ताला इहे कामयाबियूं हुनजा कदम चुमंदियूं इंशाअल्लाह ताला। ख़ुशि हुजो। भला हिन प्रोग्राम जो तव्हांखे सोग हुयो छा कारा कपिड़ा पाया आहियो या फ़नकारनि कारा कपिड़ा अॼु को पाण शुरू कया आहिनि? असल में हिननि खे शायदि कंहिं ॿुधायो त इरशाद जागरानी बि ब्लैक ड्रेस में थो अचे। ताड़ी वॼायो हिन ॻाल्हि ते। न न अहिड़ी ॻाल्हि कान्हे, छा आहे ब्लैक कलर में फेवरेट आहे, सो मूं सोचियो त जे ब्लैक ड्रेस पाइजे इन जे लाइ। ब्लैक कलर तव्हांजो फेवरेट आहे, अल्लाह मूंखे बि ब्लैक कलर ॾिनो। वाह वाह। दिलि में ख़ुशि थियण में छा आहे। बदन भूरे लिबास कारे में बर्फ़बारी न कर सियारे में। सदाईं ग़लति शाइरी ही पढ़ जाए। जिस्म भूरो लिबास कारे में बर्फ़बारी न कर सियारे में। मां बदन खां खयो। हा हे उहे माण्हुनि असल में ज़िंदा छोकिरी पहिरियों दफ़ो ॾिठी आहे हिननि। तव्हां त कया आहिनि पर हे उहे माण्हू आहिनि जेके शुरू में मेलनि में खदड़नि सां डांस कंदा हुआ तक़रीबन। ज़िंदा हालत में छोकिरी मिली थी वञे, चए थो अल्लाह छोकिरी अची। हाणे मलिया जेका आई सवेर ते इहा मॉडल आहे। मां चयो हा। गुलाम कादिर शेख साहब ओ मौलूदाइन जा कंपेयर। ईअं लॻे थो सिरनि जे बठे जो मालिक आहे, हाणे ऑर्डर ॾेई करे मोटी आयो। मेहताब साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। ख़ुशि वॾी महिरबानी मेहताब कंवल विच में साहिब। अचो। गुलाम कादिर शेख आयो आहे। तक़रीबन तव्हां हिननि खे जलसनि में ॾिठो हूंदो। साईं मां साईं जी लाइ हिकिड़ो शेर चवंदुसि त तूं सामने आ मैं दीदार करूं। ताड़ी न वॼाइजो भली। तू सामने आ मैं दीदार करूं तब मजा है दीदार करने का, बाकी तू और कहीं मैं और कहीं तेरे चेहरे का दीदार कौन करे। एड़ी उर्दू ॻाल्हाइण ते ॿुड़ी नथा मरो साईं। बी थे नहीं यो ताड़ियूं दोस्तों। शेर तो बुधाए विड़े तो तेरे आने का दीदार नहीं, तू खूबसूरत है क्या है पता नहीं। शहर में अरवा खड़ा चलिए इनके मौलाना असदुल्ला खोड़ो जे हवाले कजे। ये उन जो केस आहे असल में। बुल में असां ॾे अची वियो आहे। माशाल्लाह महिरबानी साईं। थोड़ी देर में देगियूं खुलण वारियूं आहिनि, पोइ लंगर हलाइजो था। प्रोग्राम में अगर मज़ो अचे तो ताड़ियूं वॼाए करे ॿुधाए छॾो दोस्तों। मुंहिंजे ख्याल में तमामु घणा दोस्त बि अची विया आहिनि ऐं इंतज़ार बि कनि पिया तमामु घणो। असां बि हिते मौजूदु आहियूं। इरशाद जागरानी साहब खे स्टेज ते घुराइण जो वक़्तु थियण वारो आहे। त छा मतिलबु तव्हांजो ख़्यालु आहे त इरशाद जागरानी खे स्टेज ते घुराइजे? ताड़ियूं वॼाए करे ॿुधाइजो। जी जीअं उस्ताद बुखारी चयो आहे त फ़नकार बि हर तबके सां प्यारु कंदो आहे, हर मज़हब सां प्यारु कंदो आहे, हर इंसानियत सां प्यारु कंदो आहे। उस्ताद बुखारी चयो आहे त मुंहिंजो मज़हब धार दुनिया जे दस्तूर खां, उस्ताद अंदरि सांडियो सूंहं भरियो संसार, जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूजा पए कबी। वाह वाह। सूंहं ऐं संसार जी ॻाल्हि कई आहे उस्ताद बुखारी जो शेर, त मूंखे वरी अयाज़ गुल साहब जो शेर यादि अची वियो। ही सॼो संसार जीअरो आपिरी जेसी ताईं प्यार जीअरो आपिरी, ज़िंदगीअ जी जीता हर हाल में जेसी को फ़नकार जीअरो आपिरी। सो मोअज़्ज़िज़ ख़वातीन और हज़रात, तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे बेस्ट कंपेयर राइटर पोएट एंड नाउ द शाइनिंग सिंगर इरशाद जागरानी। या थोड़ी देर में चाहे रेसलिंग भी थियण वारी है। अच्छा ही कमांडोज आन, असा वेलकम हम आपको वेलकम करते हैं और थैंक्स करते हैं। माशाल्लाह ये कमांडोज हैं। सिंगर थियो ही ना है, बॉडीगार्ड खण शुरू थी है अग में। साईं मुस्तकबिल जी तैयारी है ना। अच्छा मुस्तकबिल जी तैयारी है। ऐं हूँ भी तहां के थोड़ो माना खतरो भी है। हूँ भी सूंहं वारनि जे कट घणा माण्हू पिया आहिनि। हे बाक़ायदे जेके तव्हां संडा घुराया आहिनि बाक़ायदे साईं ज़बरदस्त माशाल्लाह।
हे हिन जा वार ईअं ठहियल आहिनि या असांजे ॻोठनि में त ईअं वॾेरा तज़लीलो निशानो बणाईंदा आहिनि? अच्छा हेयर स्टाइल आहे, अलाए ॻोठनि में असांजे थींदो आहे न जेको चोरी में पकड़जंदो आहे ईअं वार कूड़े करे पोइ घुमाईंदा आहिनि सॼे ॻोठनि, पर हाणे फैशन आहे इहो, का ॻाल्हि ई न आहे। ॻाल्हि इहा आहे त हू सम्झनि नथा, सम्झनि हा त तुंहिंजो ख़ैरु न हो। मूंखे इहा ई पक हुई तॾहिं मां सिंधीअ में ई ॻाल्हायां। असां रुगो हिकिड़े पंच जा शिकार हुयासीं। त इरशाद जागरानी तव्हां में असांजे विच में मौजूदु आहे। इरशाद जागरानी खे असां त तक़रीबन 90s जे दौर खां सुञाणूं, जॾहिं ऑडियो कैसेट्स जो दौर हुयो, उन में हिननि जी शाइरी ईंदी हुई, हिननि जो नालो सिर्फ़ु लिखियलु हूंदो हुयो पर ख़बर न हुई त इरशाद जागरानी केरु आहे। सिलेक्शन में बि तक़रीबन हिननि जो नालो हूंदो हुयो। उनखां पोइ असां हिननि खे ॾिठोसीं त हिननि न्यूज़ खां पंहिंजी शुरूआति कई, न्यूज़ एंकर जे हवाले सां तमामु ज़बरदस्त न्यूज़ पढ़ी हिननि ऐं ॾाढे सुठे नमूने सां न्यूज़ पढ़ियो। हुननि खे तक़रीबन नाइट शिफ्ट ॾींदा हुआ, छो जो हुननि खे ख़बर हुई त राति जो न्यूज़ उहे कोई ॾिसंदो न आहे, तूं ई पढ़। सो उनखां पोइ ॾाढी सुठी कंपेयरिंग, मॉर्निंग शो जो होस्ट ऐं शाइरीअ सां जॾहिं हिननि पंहिंजी शुरूआति कई त नौजवाननि दिलनि जो तर्जुमान थी वियो, आशिक़नि जो आवाज़ थी वियो। मूंखे जेका हिन तमामु घणी शाइरी वणंदी आहे उहा ताज़ी हिननि कई हुई जॾहिं हाणे इशू थियो हिकिड़ो, जंहिंमें हिननि चयो त जेको सिंध चवे थो ॿ आहिनि तंहिंजा पीउ घणा आहिनि जाच त कयो। मतिलबु हर क़िस्म जी शाइरी न। हा, कराचीअ जो असुलु वारिस कराचीअ में मारियो वियो जॾहिं बि इहो इशू थियो हुयो हिकिड़ो, तव्हां ॾिठो। उनखां पोइ जॾहिं हर क़िस्म जी शाइरी माना, अच्छा शाइरी में हिकिड़ो मैसेज बि हुयो त जेकॾहिं पैसो अथई जानी त पोइ सभु कुझु कोई मटु न आहे तुंहिंजो को सानी, रुगो पैसो हुजे ई जानी। हा हा, असां ॾाही न पैसो, असांजी बोसकी त न वञो, गंजी फाटल ई पातल आहे असांजे अंदरां, रुगो पैसो हुजे ई जानी, पोइ तुंहिंजो मटु न को सानी। त इरशाद जागरानी साहिबु तव्हां पहिरियां पंहिंजो कुझु ख़्यालनि जो इज़हार कयो, उनखां पोइ तव्हांजा कलाम बि ज़ाहिर ॿुधंदासीं। वॾी महिरबानी अदा सोराब भा अलीगुल। मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी जो मुंहिंजो पहिरियों एल्बम आहे ऐं उन पहिरें एल्बम जी जेका लॉन्चिंग थिए पई उन जी मेज़बानी सिंध जा ई वॾा कलाकार कनि पिया। सचपच त सॼी सिंध हिननि सां प्यारु कंदी आहे। ऐं आउं जॾहिं बि ॿ दोस्त मूंसां मिलंदा आहिनि त आउं चवंदो आहियां त टीवी ते तमामु घणा आर्टिस्ट ईंदा आहिनि, बेशुमार आर्टिस्ट ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ चैनल्स आहिनि, सिंधी चैनल बि 5-8 चैनल आहिनि, उन ते रोज़ु इलाही प्रोग्राम थींदा आहिनि, इलाही अदाकार ईंदा आहिनि, फ़नकार ईंदा आहिनि, पर सिंध उन्हनि सभिनी फ़नकारनि मां 8-10 ॼणनि खे सुञाणींदी आहे, उन्हनि सां प्यारु कंदी आहे ऐं उन्हनि 8-10 ॼणनि में सोराब सुमरो ऐं अलीगुल जो शुमार सर फ़हिरिस्त आहे। वॾी महिरबानी आउं मञा थो इन्हनि दोस्तनि जी जेकी मुंहिंजे कुर्ब वारी कोठ ते कई आया ऐं आउं सॼी सिंध जो थोराइतो आहियां जिन फेसबुक ते यको फॉलो कयो मूंखे ऐं मुंहिंजी पोस्ट जेको हुन ॾिठी पए अपडेट रहिया त कहिड़ी तारीख़ ते प्रोग्राम थींदो। सॼी सिंध जा जेकी बि आशिक़ हिते पहुतल आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। इरशाद साईं मां चाहींदुसि आशिक़ भला 4-5 आहिनि छा जो ताड़ियूं ई 3 वॻियूं। हाय हाय हाय, इहे आशिक़ साईं ख़बर पए न आशिक़नि जो प्रोग्राम आहे। सही था चओ तव्हां, आशिक़ 4-5 हूंदा, बाक़ी ॿिया ॾिसण वारा हूंदा, थिए छा थो। त दोस्तो असां तव्हां ऐं इरशाद जे विच में घणी देरि नथा रहणु चाहियूं, असां पाण हिनखे ॿुधण आया आहियूं ऐं अॼु मज़ेदार जेकी केसट जी लॉन्चिंग आहे हीअ इंशाअल्लाह ताला उहो फ़नकार अॼु हीअ तो सुपर स्टार थियणु वञे पियो बल्कि आहे, पर हितां हीअ अॼु पहिरियों फ़नकार हूंदो सिंध जो जंहिंजी कराची मां केसट निकिरे पई ऐं इंशाअल्लाह पूरी दुनिया में हीअ केसट गूंज कंदी। त मुबारक आहे इरशाद जागीरानी खे ऐं इमरान चांडे साहब खे। तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं हुजनि जो तव्हां हिन शो में शरीक थिया आहियो। हिकिड़ी भरपूर ताड़ी पंहिंजे लाइ इरशाद जागीरानी लाइ। हाणे मौसीक़ी जो सिलसिलो शुरू कयूं था। रिकॉर्डिंग ओके आहे ज़फ़र जिसकानी साहब जी? त मोज़िज़ ख़वातीन हज़रात, इरशाद जागरानी जे हिन लॉन्चिंग शो में असां शुरूआति कयूं था सिंध जे कलाम सां, छो जो जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे ऐं शुरूआती जंहिं प्रोग्राम जी सिंध सां थिए त पोइ जेको सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। अवां जी भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागीरानी। आशिक़नि जा कलाम त बाद में थींदा पर असुली आशिक़ आहियूं पाण सिंध जा, ॻाल्हि आहे सिधी, सिंध आहे त असीं आहियूं। सो सिंध में जेकी माण्हू रहनि था उन्हनि सभिनी जे नाम ही कलाम जेकी महिनत कश आहिनि, पोरियत आहिनि, मज़दूर आहिनि, जेकी सिंध धरतीअ जो सीनो चीरे सोना संग उपाइनि था, उन्हनि सभिनी जे नाम हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम कंदुसि, यकीनन तव्हांखे वणंदो। उनखां पोइ वरी हज़रत इश्क जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं आयल महिमान इलाही मुंहिंजी अखि में आहिनि,
उन्हनि खे वेलकम बि कंदुसि, पर हिकिड़ो पहिरियां सिंध जो कलाम लाज़मी आहे। जी भरपूर ताड़ियूं हूंदियूं तव्हांजो साथ हूंदो, ताड़ियूं वधीक वॼाईंदो त तव्हांजी वीडियो वधीक रिकॉर्ड थींदी। तमामु घणो मशहूरु शाइरी जे करे बि आहियां, सो हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधाइण खां पहिरियां हिकिड़ो शेर महबूबनि जे नाम कंदुसि। या त वारनि खे वरु ॾेई छॾे, या त वारनि खे वरु ॾेई छॾे, या महिरबानी करे दरु ॾेई छॾे। या त वारनि खे वरु ॾेई छॾे, या महिरबानी करे दरु ॾेई छॾे, मूंखां मुंहिंजूं ख़ुशियूं वठी पंहिंजी परेशानी हर ॾेई छॾे। हिज़बुल्ला आशिक़ आहीं, ताड़ी त वॼाईंदे न। या त वारनि खे वरु ॾेई छॾे, या महिरबानी करे बेली दरु ॾेई छॾे। माशा अल्लाह, माशा अल्लाह। पकन वारा, कानन कखन वारा, ढोरन ढगन वारा, टोपी अजरकन वारा, खुश सदाई हुजन। मारू जियन माशा अल्लाह, सांग जियन माशा अल्लाह, सिंध जियन माशा अल्लाह, खीर पियन माशा अल्लाह। माशा अल्लाह, सांग जियन माशा अल्लाह, सिंध जियन माशा अल्लाह, खीर पियन माशा अल्लाह। सावक सावक सिंध ते यार, चारन सदा ही सावक सावक सिंध ते यार, चारन सदा ही धण प्रदनार। गोठन कचन वारा, हे मुंह दोदन वारा, गोठन कचन वारा, हे मुंह दोदन वारा, खुश सदाई हुजन। मारू जियन माशा अल्लाह, सांग जियन माशा अल्लाह, सिंध जियन माशा अल्लाह, खीर पियन माशा अल्लाह। नदीम बंगर दिले दुआऊं घुरे थी, इहा दुआ टपड़न ते चुरे थी। नदीम बंगर दिले दुआऊं घुरे थी, इहा दुआ टपड़न ते चुरे थी। मोहन दड़न वारा, दरिया कड़न वारा, मोहन दड़न वारा, दरिया कड़न वारा, खुश सदाई मारू जियन माशा अल्लाह, सांग जियन माशा अल्लाह, सिंध जियन माशा अल्लाह, खीर पियन माशा अल्लाह। पेरुन पकन वारा, कानन कखन वारा, ढोरन ढगन वारा, टोपी अजरकन वारा, खुश सदाई हुजन। मारू जियन माशा अल्लाह, सांग जियन माशा अल्लाह।
वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। ऐं सची पची त आहे सिंधियुनि जी हर हंधि मशहूरु महिमान नवाज़ी ऐं पंहिंजी इबादत आई आहे, पंहिंजी ख़ासियत आई आहे, कुर्ब निवड़त न्याज़ी ऐं मोहन जे दड़े खां यको शानदार रहियो आहे पंहिंजो माज़ी। तव्हां जेसीं ताईं पहुचो तेसीं ताईं मां बि कंपेयर आहियां न साईं। हा साईं, इहा रग काथां वेंदी तव्हां मां? हा हा, थोरो हे वार में छंडे छॾियो, गुल पिया आहिनि। असल में तव्हां ते गुल निछावर बि असां थींदे ॾिठा आहिनि तमामु घणा। तव्हांखे विहारे जेको हीअं गुल निछावर थींदा आहिनि, हल उहे बि ॾींहं हुया। इन ते मूंखे शेर यादि अचे थो कंहिं शाइर जो, त सीने ते सुम्हंदो हुएं, प्यारो आं चवंदो हुएं, रोई बि पवंदो हुएं, हल उहे ॾींहं हुया। सीने ते सुम्हंदो हुएं, प्यारो आं चवंदो हुएं, रोई बि पवंदो हुएं, हल उहे ॾींहं हुया। मां रुसां परचाईं, देर ई न लाईं, भाकुर खणी पाईं, कीअं ई विछोड़ा थिया, हल उहे ॾींहं हुया। ऐं पहिरियां मिटीअ जा घर ठाहे, तूं वञे उहे ड्राहे, मां चवां इहो छाहे, रोई तो आ हथड़ा ॿधा, हल उहे ॾींहं हुया। साईं हाणे हिन में असांजो कहिड़ो ॾोह आहे? हलो असां छा कयूं हुन में? ख़ुदा जो कसम असांजो को हथ न हो हिन में। जेको मिटी जा घर तव्हांजो ड्राहियो जेको, उहो ज़रूरु इंक्रोचमेंट सेल जो माण्हू हूंदो। त मोज़िज़ ख़वातीन हज़रात, इरशाद जागरानी तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो सिंध जो कलाम ॿुधायो। त हाणे इरशाद जागरानी साहिबु कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? हाणे ॿियो कलाम आहे जंहिंजो शाइर मुरीद हुसैन रिंद साहिबु इन पासे वेठो पिया। माशाल्लाह ॾाढो सुठो कलाम लिखियो अथई। ऐं आउं जीअं पहिरियां बि चई चुको आहियां त जेके आशिक़ वेठा आहिनि न, उन्हनि जी दिलनि में चूंडी ज़रूरु लॻंदी, उन्हनि खे मज़ो ईंदो। छो त आशिक़ जो कमु आहे चुप रहणु, चुप रहणु आहे आशिक़ जो कमु, सूर सहणु आहे आशिक़ जो कमु, ऐं प्रिय खां प्यार घुरण लाइ हर हर मिंथ करणु आहे आशिक़ जो कमु। साईं पोइ आशिक़ वरी मरी बि वेंदा आहिनि, जेलनि में बि वेंदा आहिनि, घणनि खे त एफ.आई. बि खणी वई। हिननि जो हिकिड़ो कलाम आहे जेको हाणे ही परफॉर्म कंदा, आशिक़ आहीं त रोअण बि सिख। ऐं उनखां पोइ वरी असां उनखे चवंदा त जेकॾहिं आशिक़ आहीं त मोबाइल हलाइण बि सिख। ॿिए खे न चई ॾिजांइ त नंबर त डायल करे ॾे, उहो नंबर ई चोरी करे पाण सेटिंग शुरू करे छॾींदो। सो हाणे कलाम ॿुधाईंदो तव्हां आशिक़ आहीं त रोअण बि सिख। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागीरानी। आशिक़ आहीं त रोअण बि सिख, आशिक़ आहीं त रोअण बि सिख। दिल टुटंदई, निंड फिटंदई, दुख मिलंदई, जगो खिलंदई, सूर ज़माने जा सहण बि सिख। आशिक़ आहीं त रोअण बि सिख, आशिक़ आहीं त रोअण बि सिख। दिल टुटंदई, निंड फिटंदई, मिलंदई, जगो खिलंदई, सूर ज़माने जा सहण बि सिख। आशिक़ आहीं त रोअण बि सिख। जेको भी महबूब हूंदो आ, जहिड़ो उन सां खूब हूंदो आ। जेको भी महबूब हूंदो आ, जहिड़ो उन सां खूब हूंदो आ। जहिड़े झटे में रहण बि सिख,
ॻाल्हि पीरीअ जी मञण बि सिख दिल टुटंदई निंड फिटंदई दुख मिलंदई जग खिलंदई सूर ज़माने जा सहण बि सिख आशिक़ आहीं त रोअण बि सिख हाल तुंहिंजा को बि न पुछंदो लुड़क तुंहिंजा कोई न उगंदो हाल तुंहिंजा को बि न पुछंदो लुड़क तुंहिंजा कोई न उगंदो रोई रड़ियूं करण बि सिख सुॾका सां दए भरण बि सिख दिल टुटंदई निंड फिटंदई मिलंदई जग खिलंदई सूर ज़माने जा सहण बि सिख आशिक़ आहीं त रोअण बि सिख इश्क में ॾींदे जॾहिं कुर्बानी लोक मञींदई पो मुंहिंजा जानी इश्क में ॾींदे जॾहिं कुर्बानी लोक मञींदई पो मुंहिंजा जानी मामा मुरीद मचण बि सिख प्यार में रिंद तूं पचण बि सिख दिल टुटंदई निंड फिटंदई मिलंदई जग खिलंदई सूर ज़माने जा सहण बि सिख आशिक़ आहीं त रोअण बि सिख आशिक़ आहीं त रोअण बि सिख दिल टुटंदई निंड फिटंदई दुख मिलंदई जग खिलंदई सूर ज़माने जा सहण बि सिख आशिक़ आहीं त रोअण बि सिख इरशाद जागरानी साहब हिते अञा मौजूदु आहे उन जा आशिक़ बि तमामु घणा मौजूदु आहिनि जेके बाक़ाइदे हिते नोटनि जी घोर बि शुरू थी वई आहे ऐं जिन खे अगरि खुलिया खपनि त हेॾा बैंक बि खुलियल आहे कार्नर जी हिकिड़ी खुलिया कराए वठनि उतां भली आशिक़ आहीं त रोअण बि सिख तमामु ज़बरदस्त गीत जंहिंजो सिंगर ऐं शाइर बि हिते मौजूदु आहे हलो असां वटि तमामु ज़बरदस्त जेकी हिते ऑडियंस गॾु थी आहे उहे तक़रीबन पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि कंहिं न कंहिं शोबे सां उन्हनि जो वास्तो आहे तक़रीबन टीवी आर्टिस्ट बि तमामु घणा हिते आयल आहिनि मुहतरमा नायला सुमरो साहिबा बि हिते मौजूदु आहे इरफान शेख साहब असांजो सुपरस्टार हीरो हिते मौजूदु आहे ही ज़फ़र जिसकाणी खे गुज़ारिश आहे त हीउ थोरो इहे नोट खणी वठे तव्हां हीउ थोरो हा चांडियो अची वियो न साईं चांडिया साहब इहो कयो यार महिरबानी कयो इहो कोशिशि कजो लत न अचे कंहिं बि नोट ते पेरनि जे हेठां न अचे हीउ जल्दी जल्दी खणी वठो बाबा आशिक़ आहीं त रोअण बि सिख ऐं हिन जो जेको टाइटल सॉन्ग आहे एल्बम जो उहो आहे केॾा कोल करार कई हीउ पहिरियों गानो हुयो जेको टीज़र अञा सोशल मीडिया ते छॾियो वियो त टीज़र एतिरो हिट थी वियो सुपर डुपर हिट थी वियो जो हर माण्हू चवंदो पियो वते इहो त ॾाढियूं तो ते तवायूं आहिनि केॾा कोल करार कई वाह वाह सो इहो गानो बि तव्हांखे थोरी देरि में ॿुधाईंदो इरशाद जागरानी हिते पर हाणे वरी टियों सॉन्ग बि जेको आहे सो ॿुधाइण लाइ असां इरशाद जागरानी खे स्टेज ते घुराईंदासीं पर थोरो हिते हे थोरो जल्दी खणी वेठो था चांडिया भाउ हिकिड़ो माण्हू आहे पूरो ई नथो पए हे ग़रीब माण्हू आहिनि नोट ई पहिरियों दफ़ो ॾिठा आहिनि अहिड़ा जी त हाणे सॉन्ग जेको परफॉर्म कंदो उनजो टाइटल आहे मिले कान थी मोहबत
मिले कान थी मोहबत उनजे लाइ असां घुराईंदासीं इरशाद जागरानी साहब खे त उनजे थोरो पस मंज़र जो बि पुछूं उन्हनि जो त हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे इरशाद जागरानी जे लाइ ताकि इन महफ़िल जो जेको तसलसल आहे बरक़रार रहे। उहो मिले कान थी मोहबत इहा कंहिंजी शाइरी आहे? साईं मिले कान थी मोहबत अॼुकल्ह सस्ती महबूबनि खे आहे मस्ती। क़ाइम रिंद साहिब जो कलाम आहे जेको साम्हूं वेठो आहे, वाह ॾाढो सुठो कलाम लिखियो अथई। हर शइ पैसे ते आहे, पैसे ते तो प्यार विकामे, पैसे ते तो यार विकामे। वाह साईं वॾी महिरबानी मोला आबाद कंदो तव्हांखे कुर्ब लख तोरा। सो हिन कलाम खे परफॉर्म करण खां पहिरियां आशिकनि जे लाइ हिकिड़ो शेर आहे, ताड़ी वॼाईंदो त ज़रूरु ॿुधाईंदुसि। असांखे मोट मिलंदी आहे त कंहिंखां चोट मिलंदी आहे। सम्झ में ई कंहिंखे न आयो लॻे थो। न शाइर एतिरो छा सिधो हुयो। मतिलबु असांखे मोट मिलंदी आहे त कंहिंखां चोट मिलंदी आहे। असां त जीव कंदा आहियूं, असांखे फोट मिलंदी आहे। ऐं असांजे प्यार में अक्सर ओॾां ई खोट मिलंदी आहे। ऐं असांखे मोट मिलंदी आहे त कंहिंखां चोट मिलंदी आहे। माना उतां ई खोट में मिली उतां ई क्राइसिस में आहे को माण्हू, उतां ई खोट में मिलंदी आहे हिननि खे। पर ॾाढो सुठो शेर ॿुधायो हुननि। ऐं हाणे जेका इहो तव्हां कलाम ॿुधाईंदव मोहबत कान थी मिले, इहा कंहिंजी शाइरी जेको साम्हूं दोस्त वेठो आहे हे शेपरी जवान जेको वेठो आहे, तव्हां ॾिठो आहे किथे? मां ट्रकियुनि ते पोयां फोटू छापियल हूंदा तव्हां त पोइ मुंहिंजे ख़्याल में शुरू कयूं। काज़ी शफ़ीक अहमद साहब सवेर मां ॿुधायो नाला अची विया आहिनि। साईं मुख़्तियार अहमद सूमरो साहब आहिनि, हसन पीज़ादो साहब आहिनि, हिज़बुल्ला तुनियो साहब सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि महिमान आहिनि। तव्हां बि थोरो उन्हनि जा नाला खणंदो दिलि ख़ुशि थी वेंदी। साईं मां सभिनी आयल मोज़िज़ महिमान जो थोराइतो आहियां जेकी बि हिते आया आहिनि। काज़ी शफ़ीक साहब लख थोरा, तव्हां असांजे प्रोग्राम में आया हो। मुख़्तियार अहमद सूमरो साहिबु, साईं मुख़्तियार सूमरे साहिब अॻियां कैमरा आणी छॾी आहे हमरा सर, भलीकार वेलकम सर। ऐं हसन पीरज़ादे साहिब जी वॾी महिरबानी, उहे त पहुतल आहिनि। असांजो ख़ूबसूरत शाइर लाड़काणे खां कई आयो आहे अदा मुख़्तियार जागीराणी, उनजी वॾी महिरबानी। ऐं मुनसिफ़ इक़बाल जागीराणी उन्हनि सां गॾु आहे। हिन पासे मासूम मुस्तफ़ा कुंबर ऐं अरबाब इब्राहिम रायमू साहिब जो बि हिकिड़ो कलाम आहे, उहो बि थोरी देरि में तव्हांखे ॿुधायां थो। अदा हादी जागीराणी साहिबु ख़ैरपुर खां कई आयो आहे लख थोरा, उन सां गॾु उनजा दोस्त बि आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं जेकी ख़ासि तौर ते हिन पासे मुंहिंजूं अदियूं भेनरूं वेठियूं आहिनि, उन्हनि खे मां वेलकम चवां थो। ऐं मुंहिंजो चाचा साईं बि वेठल आहे, अली बख़्श जागीराणी, बाबा साईं वेठो आहे। ऐं सुहिणी सिंध जो ख़ूबसूरत हिकिड़ो फ़नकार बि असांजे विच में आहे। बाबा साईं बि तव्हांजो मौजूदु आहे हिते? साईं बिल्कुलु आहे। अलाह साईं हयाती ॾियसि। हिकिड़ो आशिक़ पुटु ॼणे थी या ॿिया बि अथई आशिक़ पुटु? असांजी सिंध जो सुहिणो फ़नकार। ऐं आउं कॾहिं कॾहिं सोच में पइजी वेंदो आहियां त मोलाई मुमताज़ जो इहो आवाज़ु आहे या मुनवर मुमताज़ मोलाई जो आवाज़ु आहे। ॾाढो सुठो ॻाईंदो आहे मुनवर मुमताज़ मोलाई साहिबु, असांजे विच में आहे। बाक़ाइदा तव्हांखे परे खां ई फ़नकार लॻे थो न? किथे असांजे विच में विहण जहिड़ो आहे त न, किथे वेठो आहे? हथ मथे कजांइ थोरो भाउ। अच्छा हीअ आहे। अच्छा हिन एतिरो फॉलो कयो आहे मुमताज़ मोलाई खे, हिनजो मुंहुं बि उन जहिड़ो थी वियो आहे। अक्सर थींदो आहे जेको माण्हू जेको घणो ॾिसंदो आहे, जेके घणो ॿुधंदो आहे, हुनजा मुहांडा बि हुन सां मिलणु शुरू थी वेंदा आहिनि। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो की शादीशुदा जोड़ा हूंदा, 40-50 साल हुनखे शादी खे थी वेंदा आहिनि, पोइ ज़ाल मुड़ुस घटि भाउ भेण वधीक लॻंदा आहिनि। सो मुनवर मुमताज़ मोलाई साहिब जो बि ॾिसो था, बाक़ाइदे हेयर स्टाइल बि हुन वांगुरु आहे ऐं शेपर बि हुन वांगुरु रखाया अथई, ॻाईंदो बि हुन वांगुरु आहे। त हाणे अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में असां वधीक गैप नथा विझूं तव्हांजे असांजे विच में, इरशाद जागरानी साहिब जे विच में। त हाणे मोहबत कान थी मिले, तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में वरी इरशाद जागरानी। वॾी महिरबानी साईं। आउं थोराइतो आहियां अहमद नवाज़ जागीराणी साहिब जो बि, जेको पंहिंजे फरनि सां गॾु हिते पहुतो आहे, उन सां गॾु उनजा दोस्त बि आहिनि। लख थोरा साईं, मां ख़ादिम तव्हांजो बि। ऐं हीअ जीअं चांडियो थोरी देरि में पहिरियां ग़रीब आशिक़ तव्हां हिते ॾिठो न, हीअ सची ॻाल्हि आहे त मां उनखे ॾिसी करे ई दोस्त खे चयो त अहिड़ो कलाम लिखी ॾे जो ग़रीब चांडे जे लाइ हुजे। सो ग़रीब चांडे खे बि गुज़ारिश कंदुसि त उहो अचे स्टेज ते, इन कलाम में हुजे असां। अॼु लॻे थो अमीर थी वेंदो। सो ग़रीब चांडे खे नज़र में रखी क़ाइम रिंड साहिबु ख़ूबसूरत कलाम लिखियो आहे, जेको तव्हांजी समाअतुनि जी नज़र कयूं था।
मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती महबूबन खे या मस्ती ओहुजे नोटन जी का दस्ती महबूबन खे या मस्ती ओहुजे नोटन जी का दस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती खाली खीसे विड़ी थो पे खिले थो यार पैसे सां खिले थो यार पैसे सां खिले थो यार पैसे सां कोई न कंहिंजो हिते यार वा पैसे सां सभिनी खे प्यार वा अथई खीसो गरम त पोइ आहीं वॾी तूं हस्ती महबूबन खे या मस्ती अथई खीसो गरम त पोइ आहीं वॾी तूं हस्ती महबूबन खे या मस्ती महबूबन खे या मस्ती ओहुजे नोटन जी का दस्ती महबूबन खे या मस्ती ओहुजे नोटन जी का दस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती नोट सावा जे साण थई लिफ्ट ॾींदा पोइ पाण थई हथे ख़ाली कहिड़ी लहबी सॼण आसार पैसे सां अकुल जो ठिप अंधो हूंदो थींदो होशियार पैसे सां शिकिल बुछड़ी हली वेंदई कंदई सभु प्यार पैसे सां कंदई सभु प्यार पैसे सां कंदई सभु प्यार पैसे सां नोट ॻाढ़ा जे साण थई लिफ्ट ॾींदा पोइ पाण थई जाचे मूं ॾिठी हरे वाहड़ हरे का वस्ती महबूबन खे या मस्ती जाचे मूं ॾिठी हरे वाहड़ हरे का वस्ती महबूबन खे या मस्ती महबूबन खे या मस्ती ओहुजे नोटन जी का दस्ती महबूबन खे या मस्ती ओहुजे नोटन जी का दस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती आहीं कायम रिंद गरीब तूं मन जाए न तने जे करीब तूं माण्हू हिकदमि खिली थो पए लहे थी खार पैसे सां वञे थो झट मेरी जी अॼो को ॿार पैसे सां पैसो ई घोट ठाहींदई ऐं मिलंदई कुंवार पैसे सां ऐं मिलंदई कुंवार पैसे सां ऐं मिलंदई कुंवार पैसे सां आहीं
जा पुट ही मुंह जो इहो ई दस थी महबूबन खे या मस्ती अथई पैसे जा पुट ही मुंह जो इहो ई दस थी महबूबन खे या मस्ती महबूबन खे या मस्ती ओह जे नोटन जी का दस्ती महबूबन खे या मस्ती ओह जे नोटन जी का दस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती मिले कान थी मोहब्बत अॼुकल्ह साईं सस्ती महबूबन खे या मस्ती जिते डॉक्टर पहुतल आहिनि इंजीनियर पहुतल आहिनि उते बैंक मैनेजर बि असां वटि पहुतल आहिनि बिल्कुलु हिन प्रोग्राम में तक़रीबन जेकी पब्लिक आई आहे उहा सभई पढ़ियल लिखियल तक़रीबन माशाल्लाह बाशऊर माण्हू वेठल आहिनि हिते ऐं तव्हांजे डिसिप्लिन सां वेहण ते मां तव्हांखे सलाम पेश कयां थो हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी तव्हां पंहिंजे लाइ वॼायो बाक़ाइदा जेके माशाल्लाह फटियल आशिक वेठा आहिनि हिते उदास चेहरनि सां वेठा आहिनि असां कोशिशि कयूं था घणी तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं आणियूं पर हाणे नथी अचे त असां छा कयूं त दिलि में जेके तव्हां सदमा खयूं वेठा आहियो उधमा खयूं वेठा आहियो त जीअं जीअं इरशाद जागराणी वरी कलाम ॿुधाईंदो वञे थो त केतिरनि जा ई ज़ख़्म उखिलजी था वञनि ऐं ज़ख़्म ताज़ा थी था वञनि ऐं हाणे जेको इरशाद जागराणी कलाम ॿुधाईंदो उहो आहे बि कारे वॻे ते त कारो वॻो आख़िर इहो छो आहे इहो पाइणु छो ज़रूरी आहे या केरु पाईंदो आहे छो पाईंदो आहे त हिकु दफ़ो वरी अव्हां जी भरपूर ताड़ियुनि में असां घुराईंदासीं इरशाद जागराणी साहिब खे त उहो अची कारे वॻे ते तव्हांखे कलाम ॿुधाए अव्हां जी भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागराणी वाह माने कारे वॻे जो कलाम आहे त मुंहिंजो वास्को न हुजे पोइ कारो वॻो ज़ाहिर हुजे वाह वाह कजो साईं वाह सही मुबारक हुजे तव्हांखे इरशाद साहब वॾी महिरबानी सर अल्लाह से तव्हांखे लख तोरा कामयाबी मौला थैंक यू सर नाली तुझी दंग अथई बीकण काओ रंग नाली तुझी दंग अथई बीकण काओ रंग मरंदा माण्हू हज़ार वो जानी मरंदा माण्हू हज़ार कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए ॾेखार हले बाह खे लोॾे ॾिसंदा माण्हू सिर्फ़ तोॾे जॾहिं हले बाह खे लोॾे ॾिसंदा माण्हू सिर्फ़ तोॾे छॾे कम कार ओ जानी छॾे कम कार कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए ॾेखार
जानी वधाए इरफान जी हीअ ख्वाहिश आहे मौला तोखे जानी वधाए बुटे जी हीअ ख्वाहिश आहे खोले पंहिंजा वार ओ जानी खोले पंहिंजा वार कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए ॾेखार लॻंदे सफ़ा कंधार ओ जानी लॻंदे सफ़ा कंधार कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए कारो वॻो त पाए ॾेखार ही कारो वॻो त पाए ऐं हाणे जीअं त तमामु घणियूं मोबाइलियूं बि आहिनि हथ में दोस्तनि खे त हाणे वरी जेको कलाम आहे इरशाद जागरानी जो उहो ई मोबाइल ते ई आहे वाह वाह त खोल मोबाइल ऐं वठि मुंहिंजो बयानु वाह मोबाइल में अॼुकल्ह ॾाढा बयान थो ॾे उहो सोशल मीडिया ते बयान ईंदा रहंदा आहिनि हुनजा मुंहिंजे ख़्याल में उनखे घुराइजे ऐं पुछिजे अंदाज़े हुन खां। बयान बि ईंदो रहंदो आहे शाइरीअ जे अंदाज़ में त कलाम जो जेको टाइटल आहे उहो बि इहो ई आहे त खोल मोबाइल ऐं वठि मुंहिंजो बयानु त इरशाद जागरानी साहिब खे चवंदासीं त हिकु दफ़ो स्टेज ते अचे ऐं असांखे थोरो हिन जो पस मंज़र ॿुधाए बैकग्राउंड ॿुधाए हिन शाइरीअ जो त आख़िर उहा इहा शाइरी कीअं आहे त खोल मोबाइल ऐं वठि मुंहिंजो बयानु अवांजी भरपूर तारीफ़ में इरशाद जागरानी हीउ जेको कलाम आउं ॻायां थो दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजी पंहिंजी जाइ ते वियो त जीअं महफ़िल जेका मज़ेदार आहे उनजो मज़ो ख़राबु न थिए सभिनी आशिक़नि खे गुज़ारिश कंदो पंहिंजी पंहिंजी जाइ ते वियो ऐं हींअर जेको आउं कलाम ॻायां थो तव्हां सभिनी खे इहा बि गुज़ारिश कयां थो सभई पंहिंजी मोबाइल जी टार्च ॿारे माना बत्ती ॿारे हिन कलाम खे रिकॉर्ड बि कजो हीअ सभु हीअ जेके बि दोस्त वेठा आहिनि ऐं जॾहिं हीअ कलाम असांजो यूट्यूब ते ईंदो या सोशल मीडिया ते अचे त तव्हांजे चहिरनि सां गॾु मोबाइल जूं बत्तियूं बि नज़र अचणु खपनि छो त हीअ कलाम अहिड़ो आहे माना हिन कलाम में मोबाइलूं कढणियूं आहिनि मोबाइलूं कढणियूं आहिनि माना हिन कलाम में तव्हांखे इजाज़त आहे इहो रिकॉर्ड करे सघो था कंहिंजी मेमोरी अगरि फुल थी वई आहे त उहो फ्लैश ॿारे करे बि दिलि जाए ॾे असांखे त मोबाइल हले थी अगरि कंहिंजी मोबाइल में कैमरा कोन्हे त उहो तकड़ि में वञी टार्च वठी अचे उहा ॿारे बीहे त ईअं साईं कीअं हिन जो बैकग्राउंड त खोल मोबाइल वठि मुंहिंजो बयानु इहो दिलि जो आवाज़ु आहे ऐं सम्झण वारा सम्झी वेंदा अच्छा इनडायरेक्टली माना ॻुझो धक इहो जे चइबो आहे न हिकिड़ो चवणी आहे पुलिस खे सॼी ख़बर आहे इहो ॻुझो धक आहे हिकिड़ो मेरा पैगाम मोहब्बत जहां तक पहुचे तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में खोल मोबाइल वठि मुंहिंजो बयानु इरशाद जागरानी वॾी महिरबानी सभिनी वॾी महिरबानी हिज़बुल्ला साहब इजाज़त आहे बाबा वॾी महिरबानी ऐं हिन पासे असांजो यार इम्तियाज़ लगारी वेठो आहे हुनजी वॾी महिरबानी खोले मोबाइल सभई वठो बयान मुंहिंजो खोले मोबाइल सभई वठो बयान मुंहिंजो दिलि टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो दिलि टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो खोले मोबाइल सभई वठो बयान मुंहिंजो दिलि टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो दिलि टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो पहिरियां त मोहब्बत वारा मूं सां ड्रामा कयाई तूं आ दिल जान मुंहिंजी मूंखे ईअं चयाई पहिरियां त मोहब्बत वारा मूं सां ड्रामा कयाई तूं आ दिल जान मुंहिंजी मूंखे ईअं
चवंदो हो हथड़ा तूं आहीं शान मुंहिंजो 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 चुम्मी चवंदो हो हथड़ा तूं आहीं शान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो वॾो नुक़सान मुंहिंजो मूंखे छॾे हुन जेको नौ वञी यार कयो आहे ॿुधो आहे धिके उन हिन खे धार कयो आहे धार कयो आहे धार कयो आहे धार कयो आहे मूंखे छॾे हुन जेको नौ वञी यार कयो आहे ॿुधो आहे धिके उन हिन खे धार कयो आहे ॿुधो आहे धिके उन हिन खे धार कयो आहे रोई करे थो वेठो हाणे अरमान मुंहिंजो 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 रोई करे थो वेठो हाणे अरमान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो इरशाद मुंहिंजो मौला पोइ बि मूं सां गॾु सोहणनि जी खोट नाहे कयां जंहिंखे बि सॾु इरशाद मुंहिंजो मौला पोइ बि मूं सां गॾु सोहणनि जी खोट नाहे कयां जंहिंखे बि सॾु सोहणनि जी खोट नाहे कयां जंहिंखे बि सॾु मूंखे बि मिली वेंदो कदुरदान मुंहिंजो 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 मूंखे बि मिली वेंदो कदुरदान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो खोले मोबाइल सभई वठो बयान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो दिल टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सान मुंहिंजो असां हिते मौजूदु आहियूं आख़िर ताईं मौजूदु रहंदासीं इर्शा जागरानी बि हिते मौजूदु आहे कोई माण्हू न रहे थो सभई सेल्फी कढाईंदा इर्शा जागरानी सां दोस्तो ही सिर्फ़ु प्रोग्राम थी वञे असांजा 5 गाना अञा आहिनि उन खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं हिते ई मानी खाईंदासीं गॾिजी तव्हां सां जेको आहे सो ऐं हाणे जेकॾहिं उहो कलाम थी वञे जेको टाइटल सॉन्ग बि आहे जंहिंजो इंतज़ारु हुयो ॾाढियूं तोते तवायूं आहिनि हा 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 दिलि में बबड़ बाहियूं आहिनि अच्छा दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो जंहिं दोस्त खे इन ते परफॉर्म करण जो शौक़ु आहे त पंहिंजी सीट ते या हिते हिन विच ते करे सघे थो हेॾे न अचे कैमरा उते ई कवर कंदी बिल्कुलु कैमरा रिकॉर्डिंग तव्हांजी थींदी स्टेज ते ईंदो पंहिंजी सीट ते अगरि जेको सिंगर डिस्टर्ब थी वेंदो त तव्हांखे अगरि इंजॉय करणी आहे तव्हांजे पसंदीदा कलाम आहे असांजो बि सभिनी जो तव्हांजो त उते पंहिंजी सीट ते वेही करे बि इंजॉय करे सघिजे थी तव्हां झुमिर बि हणी सघो था तव्हां सीटियूं ताड़ियूं शोर हिन गाने में खपे तमामु घणो छो जो कलाम जो नालो ई अहिड़ो आहे केॾा कोल करार कई तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागीरानी ॾाढियूं तोते तवायूं आहिनि दिल में बबड़ बाहियूं आहिनि इरशाद जागीरानी ताड़ियूं वाह जो इहो गीत गायो ॾाढियूं तोते तवायूं आहिनि साईं बरोचन जा जहिड़ा बि हूंदा आहिनि पाण में त मैटरनि ते तवायूं त या कंहिं ॿिए ते सरे जॾहिं ज़ब्त जा बंधन टुटी पवंदा आहिनि न त पोइ माण्हू अहिड़े ई क़िस्म जा कलाम ॻाईंदो आहे आशिक़ साथ ॾियो यार ताड़ी था वॼायो केतिरो माण्हू बर्दाश्त करे नेठि हूअं त
महबूबनि खे पिटबो ई कोन्हे, चइबो ई कोन्हे। कंहिं शाइर चयो आहे त तुंहिंजा ॾुख बि सोन जहिड़ा, तुंहिंजा ॾुख बि सोन जहिड़ा, ॾिबो मूं आज़ारनि खे, असां उहे माण्हू न आहियूं जो पिटियूं पंहिंजे प्यारनि खे। वाह। सो बहरहाल तवाई करे सघिजे थी, वरी पिटे नथो सघिजे। सो ही ख़ूबसूरत कलाम तव्हां सभिनी जे नाम। वाह वाह। ॾाढियूं तोते तवायूं आहिनि, दिल में बबड़ पायूं आहिनि, केॾा कोल करार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। ॾाढियूं तोते तवायूं आहिनि, दिल में बबड़ पायूं आहिनि, केॾा कोल करार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। वॾा मूंसां बि था थई वेर, तोखे हाणे वणनि था ग़ैर। वॾा मूंसां बि था थई वेर, तोखे हाणे वणनि था ग़ैर। अॻे मूंखे चाहींदो है, वॾा भाकुर पाईंदो है, ॿाहूं ॻिचीअ जा हार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। चवंदो है वॾी तोसां दिल आ, तोखां धार रहण मुश्किल आ। चवंदो है वॾी तोसां दिल आ, तोखां धार रहण मुश्किल आ। मौला जा कसम खणंदो है, मूंखे प्यारो आ चवंदो है, नओं वञी पोइ यार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। जागीराणी इहो इरशाद, ॾिस जाए ॾाढो ईंदई यादि। जागीराणी इहो इरशाद, ॾिस जाए ॾाढो ईंदई यादि। धक पंहिंजे मथे खे हणंदे, हिकु ॾींहुं तूं रोअंदे रड़ंदे, वेही कोन वीचार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। ॾाढियूं तोते तवायूं आहिनि, दिल में बबड़ पायूं आहिनि, केॾा कोल करार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। ऐं हाणे जीअं त तमामु घणियूं मोबाइलियूं बि आहिनि हथ में दोस्तनि खे, त हाणे वरी जेको कलाम आहे इरशाद जागरानी जो, उहो ई मोबाइल ते ई आहे। वाह वाह। त खोल मोबाइल ऐं वठि मुंहिंजो बयानु। वाह। मोबाइल में अॼुकल्ह ॾाढा बयान थो ॾे, उहो सोशल मीडिया ते बयान ईंदा रहंदा आहिनि हुनजा। मुंहिंजे ख़्याल में उनखे घुराइजे, अंदाज़े बयान बि ईंदो रहंदो आहे, शाइरीअ जे अंदाज़ में। त कलाम जो जेको टाइटल आहे उहो बि इहो ई आहे त खोल मोबाइल ऐं वठि मुंहिंजो बयानु। त इरशाद जागरानी साहब खे चवंदासीं त हिकु दफ़ो स्टेज ते अचे ऐं असांखे थोरो हुनजो पस मंज़र ॿुधाए, बैकग्राउंड ॿुधाए हिन शाइरीअ जो, त आख़िर उहा इहा शाइरी कीअं आहे, त खोल मोबाइल ऐं वठि मुंहिंजो बयानु। अवांजी भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागरानी। थर खां स्पेशली दोस्त आयो आहे अरबाब इब्राहिम राहिमू साहब, जेको थर जी सुखड़ी पेश कंदो इरशाद जागरानी साहब खे। त उनजी गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि। अरबाब इब्राहिम राहिमू का स्पेशल सूखड़ी खणी आयो आहे, को तोहफ़ो खणी आयो आहे, लुंगी आहे मुंहिंजे ख़्याल में।
इरशाद जागरानी साहब गुज़ारिश है त हिकिड़ो मिंट स्टेज ते अचे। अरबाब इब्राहिम राहिमू साहब जे तरफ़ां असांजे सिंध जो कल्चर, सिंध जी सकाफ़त, हीअ जेका लुंगी आहे जेके लोई सॾींदा आहियूं असां, ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अरबाब इब्राहिम राहिमू साहब जो कलाम बि ईंदो हाणे थोरी देरि में तव्हांजे साम्हूं। इरशाद जागरानी परफॉर्म कंदो हुन ते। भरपूर ताड़ियूं थी वञनि दोस्तो हिन मान जे लाइ। हीउ दोस्त स्पेशली थर खां आयो आहे कराची में। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। अरबाब इब्राहिम राहिमू साहब जी वॾी महिरबानी। ऐं हाणे जेको कलाम पेश थींदो हुयो प्यार वॾो पर लॻी वई कंहिंजी नज़र। सो अक्सर प्यार खे नज़र बि लॻी वेंदी आहे। तमामु घणो प्यार जॾहिं हूंदो आहे ॿिनि प्रेमियुनि जे विच में त उन्हनि खे नज़र बि लॻी वेंदी आहे, नज़र खाई वेंदी आहे उन्हनि खे बल्कि। सो अलाह साईं तव्हांखे उन कारी नज़रुनि खां बचाए, बद नज़रुनि खां बचाए तव्हांजे प्यार खे। इरशाद जागरानी खे स्टेज ते घुराईंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त हुयो प्यार वॾो पर लॻी वई कंहिंजी नज़र। ऐं दोस्तनि खे दरख़्वास्त आहे जेके सेल्फी वारा दोस्त आहिनि उहे बराए महिरबानी फ़नकार लिखी थो वञे जंहिंजे लाइ प्रोग्राम थियो आहे त पोइ जेकी हीउ हलंदो प्रोग्राम त माण्हुनि खे नज़र बि न ईंदो इरशाद जागरानी। त बराए महिरबानी सेल्फी जो सिस्टम आख़िर में कंदासीं। त इरशाद जागरानी साहब हिन इरशाद सेठार साहब बि हिते वेठो आहे, तमामु सुठो आर्टिस्ट बि आहे, उन्हनि खे बि असां भलीकार चऊं था। समीउल्ला रिंद साहब खे बि भलीकार चऊं था, उहे बि आया आहिनि साईं, वॾी महिरबानी। त हाणे साईं हुयो प्यार वॾो पर लॻी वई कंहिंजी नज़र, त इहो इहा कंहिंजी शाइरी आहे? इन कलाम जो शाइर इरफान भुट्टो साहिबु आहे। हुन मुंहिंजे दर्द खे महसूसु कयो शायदि, इन जे करे इहो कलाम लिखियो अथई। ऐं हूअं बि नज़रूं ख़राबु हूंदियूं आहिनि माण्हुनि जी, दीद लॻी वेंदी आहे, नज़र लॻी वेंदी आहे। वई नज़र माण्हुनि जी खाई, थी वई यार जुदाई, थी वई यार जुदाई। अच्छा, इन कैसेट में हिन जेको आहे एल्बम में तव्हांजा पंहिंजा केतिरा गीत लिखियल आहिनि? मुंहिंजा 3 आहिनि। छो जो तव्हां त बेसिकली शाइर बि था आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ो तव्हां ॿुधो पए ॾाढियूं तोते तवायूं आहिनि, इन खां सवाइ दिलि टोड़े ज़ालिम कयो आहे वॾो नुक़सानु मुंहिंजो, ऐं आख़िर में हिकिड़ो जमालो थींदो जेको मूं लिखियो आहे। अच्छा, हिकिड़ो कलाम आहे कहिड़ी मुंहिंजी सॻी सोट हुई, इहा कंहिंजी शाइरी? असल में छा आहे त कुझु दोस्त मुस्बत राय ॾींदा आहिनि ऐं के वरी उन कलाम खे उन ॿोलनि खे सम्झी न सघंदा आहिनि। पोइ तमामु घणी इन कलाम ते टीका टिप्पणी बि थी, सोली सिंधीअ में तनक़ीद बि थी। सो मां सभिनी खे ॿुधाइणु चाहियां थो त असां जॾहिं को बि फ़ैसिलो कंदा आहियूं या कंहिंजी मदद कंदा आहियूं या का ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे त पोइ असां ईअं चवंदा आहियूं त यार कहिड़ो मुंहिंजो चाचे जो पुटु आहे, कहिड़ो मुंहिंजो सोटु आहे त मां हुनजी हेल्प कयां। सो के वरी ईअं बि चवंदा आहिनि त आउं ॾाढो भाग वारो आहियां जो अलाह साईं मूंखे सॻी सोट ॾिनी आहे, सॻी सोट मुंहिंजी जीवन साथी आहे, सॻी मासात मुंहिंजी पंहिंजी आहे। सो आउं इन जे करे तव्हांखे ॿुधायां थो त जंहिंखे सॻी सोट मिली या जंहिंखे सॻी मासात मिली उहे ख़ुशनसीब आहिनि। ऐं मूं कलाम इहो इन करे ॻायो आहे त कहिड़ी मुंहिंजी सोट सॻी हुई अदा। इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं पंहिंजी सॻी सोट हुजे हा, पंहिंजो रतु हुजे हा, पंहिंजो खून हुजे हा त मूंखे छॾे न हा वेली। सो इन कलाम जो मफ़हूम इहो आहे। ऐं हाणे जेको असां गीत ॿुधायो था उहो कहिड़ो? हाणे जेको कलाम आहे उहो हुयो प्यार वॾो पर लॻी वई कंहिंजी नज़र। वाह, तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागरानी। वॾो प्यार हुयो पर लॻी वई का नज़र, वॾो प्यार हुयो पर लॻी वई का नज़र, कयो ज़माने जो गोड़ टुटी मुंहिंजो वयो जोड़ कयो। ऐं हाणे जेकॾहिं उहो ई कलाम थी वञे त कहिड़ी मुंहिंजी सॻी सोट हुई। वाह, त ताड़ियूं ॿुधाईंदियूं तव्हांजो केतिरो दिलि जे वेझो आहे इहो कलाम। ऐं तव्हांजे लाइ वरी हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी बि आहे त हिन कलाम जी परफॉर्म जे दौरान स्टेज ते न अचिजो, छो जो हिन सां गॾु जेका मॉडल बि आहे हिन गाने में मलिहा, उहा बि इरशाद जागरानी सां गॾु हूंदी हिते। सो ईअं न त के वरी अहसास मेरूमी जा शिकार माण्हू अची वञनि स्टेज ते त छोकिरी खे थोरो वेझो खां ॾिसूं, असली आहे या प्लास्टिक जी खणी आया आहिनि। सो इहा थोरो महिरबानी कजो। असल में इहा जेका मॉडल आहे उर्दू स्पीकिंग आहे, इन करे थोरो नज़्म ज़ब्त जो मुज़ाहिरो कजो। असां सिंधी माण्हू जेके आहियूं उहे इज़त ॾियण वारा माण्हू आहियूं। सो इज़त सां प्यार ऐं मोहबत जो इज़हार उते ई वेही करे तव्हां करे सघो था। त हाणे इरशाद जागरानी साहब खे गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते अचनि ऐं उन मॉडल सां गॾु अचनि जंहिंजे लाइ चयो त कहिड़ी मुंहिंजी सॻी सोट हुई। सो अवांजी भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागरानी ऐं मलिहा।
वाह वाह मलिया साहिबा माशाल्लाह सुराब मलिया साहिबा जो मुंह अधु पा जो 2 किलो मेकअप हणी आई आहे माशाल्लाह अल्लाह साईं नज़र बद खां बचाए तव्हांखे या मदिया खे बिनी के पर मुंहिंजी सगी सोट न आहे सगी सोट न आहे त थी वेंदी वाह 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 सो ही ख़ूबसूरत कलाम ऐं इन कलाम जी वज़ाहत करे चुको आहियां जेकॾहिं सगी सोट हुजे या पंहिंजी हुजे या पंहिंजी रत हुजे या त मूंखे छॾे न ॿिली सो सभिनी जे नाम हिकिड़े शाइर चयो आहे छो त मुंहिंजी सुञाणप शाइरी जे हवाले सां तमामु घणी आहे दिलि चवे थी तव्हांखे विच विच में के सुठा शेर ॿुधाइजनि शाइर फरमाए थो त मुरकण जी वञण वक़्तु इनायत न करी हा मुरकण जी वञण वक़्तु इनायत न करी हा हीअ ज़िंदगी मूं लाइ मुसीबत न करी हा मुरकण जी वञण वक़्तु इनायत न करी हा हीअ ज़िंदगी मूं लाइ मुसीबत न करी हा ऐं रब पाक तुंहिंजा शुक्र हसीननि खे तो खलकियो रब पाक तुंहिंजा शुक्र हसीननि खे तो खलकियो पर तिन जे हवाले मुंहिंजी क़िस्मत न करी हा ऐं हिकिड़ो शेर सभिनी दिलि वारनि जे नाम सॼी राति तुंहिंजे रए में हुया सितारा बि तुंहिंजे चए में हुया सॼी राति तुंहिंजे रए में हुया सितारा बि तुंहिंजे चए में हुया ऐं ॿुधो आहे त किन सां कचहरियूं कयई उहे भागवंद वॾी लय में हुया सॼी राति तुंहिंजे रए में हुया सितारा बि तुंहिंजे चए में हुया ऐं मोहसिन ककड़ाई साहिब चवे थो त सूंहं ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे आशिको ताड़ी वॼायो त ॿी सिट पढ़ां सूंहं ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणो अंधे खे नूर मिलंदो आहे सूंहं ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणो अंधे खे नूर मिलंदो आहे इंतिहाई ख़ुलूस जो बदिलो कंहिं न कंहिंखे ज़रूरु मिलंदो आहे ऐं मुख़्तियार साहिब कंहिंखे कंहिंखे वञी मयार ॾियूं जंहिंखे ॾिस बेकसूर मिलंदो आहे वाह वाह सोट सगी हुई कुड़ी हुन जी दिल लगी हुई केड़ी मुंजी सोट सगी हुई कुड़ी हुन जी दिल लगी हुई छड़े वई शुक्र अख पटिया हाणे जडे लगी या ठोकर मोहब्बत हाणे मजाक थी वया समझी विया हूं सुर केड़ी मुंजी सोट सगी हुई लगी हुई छड़े वई शुक्र अख पटिया हाणे जडे लगी या ठोकर मोहब्बत हाणे मजाक थी वया समझी विया हूं सुर चरिया सादा माण्हू सची मोहब्बत कंदा हूं जंहिंसां लगी दिल वञे त उन जी इज़त कंदा हूं असां चरिया सादा माण्हू सची मोहब्बत कंदा हूं जंहिंसां लगी दिल वञे त उन जी इज़त कंदा हूं उनखे वॾी पर मगी हुई कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई उनखे वॾी पर मगी हुई कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई छॾे वई शुक्र अख पटिया हाणे जॾहिं लगी या ठोकर मोहब्बत हाणे मज़ाक थी वया समझी विया हूं सुर जैसा कर चंगाई उहो गिटीअ पइजी वेंदो आ सचे माण्हूअ सां त सदाई यारो ईअं ई थींदो
जैसा कर चंगाई उहो गिटीअ पइजी वेंदो आहे सचे माण्हू असां त सदाई यारो ईअं थींदो आहे ज़ालिम मुंहिंजी दिलि भॻी हुई कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई ज़ालिम मुंहिंजी दिलि भॻी हुई कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई छॾे वई शुकुर अखि पटिया हाणे जॾहिं लॻी आहे ठोकर मोहबत हाणे मज़ाक थी वई आहे सम्झी विया हूं सुर नदी में बंगर असुली हाणे माण्हू ई ॼणु मरी विया खाई मिलावट वारियूं शयूं अॼु जा माण्हू खरी विया नदी में बंगर असुली हाणे माण्हू ई ॼणु मरी विया खाई मिलावट वारियूं शयूं अॼु जा माण्हू खरी विया वाह जी कई हुन ठगी हुई कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई वाह जी कई हुन ठगी हुई कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई छॾे वई शुकुर अखि पटिया हाणे जॾहिं लॻी आहे ठोकर मोहबत हाणे मज़ाक थी वई आहे सम्झी विया हूं सुर कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई कूड़ी हुन जी दिलि लॻी हुई छॾे वई शुकुर अखि पटिया हाणे जॾहिं लॻी आहे ठोकर मोहबत हाणे मज़ाक थी वई आहे सम्झी विया हूं सुर त हाणे मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात इरशाद जागरानी जो हिकिड़ो वरी ॿियो कलाम बि ॿुधंदासीं स्टेज ते वाह वाह नाराए हैदरी इन कलाम में जेको माना ज़बरदस्त नालो आहे उन नाले तां क़ुर्बान वञूं टाइटल ई हुनजो इहो आहे या अली मदद सो मौला अली बिल्कुलु हिननि जी मदद कंदो असां दरख़्वास्त कंदासीं वरी इरशाद जागरानी साहब लॉन्चिंग शो आहे जी त इंशाल्लाह कामयाब शो हिकिड़ो कयो आहे हिन में असां इमरान चांडियो साहब खे मुबारकबाद पेश कयूं था त एॾो ज़बरदस्त हुननि अरेंजमेंट कयो हिज़बुल्ला तुनियो साहब जा बि लख थोरा एहसान जो पहिरें ई एल्बम जो जेको हिननि ताउन कयो आहे तमामु ख़ूबसूरत एॾो हाल हिननि सजायो आहे हिते हिज़बुल्ला तुनियो साहब जी बि असां शुक्रगुज़ार आहियूं जो उन्हनि हॉल बि ॾिनो हिते प्रोग्राम करण लाइ ऐं घोर बि ॾिनी बाक़ाइदे दिलि खोले माना वठण जे बजाय अञा ॾिए थो उन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानी आहे जेके दिलि खोले घोर पिया कनि ऐं इहो जी शुरूआति आहे इंशाअल्लाह ताला त इरशाद जागरानी साहब खे गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते अचे ऐं असांखे कलाम ॿुधाए जंहिंमें मौला अली जो ज़िक्र बि आहे जंहिंजो नालो ई आहे या अली मदद भरपूर ताड़ियुनि में इरशाद जागरानी इब्राहिम रहमू साहिब जो कलाम आहे सो अञा इन खां पोइ बि ॿ कलाम हूंदा पर असां जॾहिं वेंदा आहियूं कंहिंखां मोकिलाईंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं अबा चङो पोइ या अली मदद सो इन ख़्याल खे अरबाब इब्राहिम रहमू साहिब ॾाढे सुहिणे अंदाज़ सां पेश कयो आहे उनजी वॾी महिरबानी आहे सो इहो कलाम तव्हां सभिनी जे नाम जे नज़र वारो प्यार तो में कोन था ॾिसूं रोज़ भला छाजे करे पाण में रुसूं अॻे वारो प्यार तो में कोन था ॾिसूं रोज़ भला छाजे करे पाण में रुसूं रस्तो मटे हाणे ॿई धार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था अॻे वारो प्यार तो में कोन था ॾिसूं रोज़ भला छाजे करे पाण में रुसूं रस्तो मटे हाणे ॿई धार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था
बीपी तो पिरी दर दर जो पानी आ तुझी असां सान हाणे दिल पुरानी आ ॿियो बि अथई यार सॼी ख़बर था रखूं रोज़ भला छाजे करे पाण में रुसूं रस्तो मटे हाणे ॿई धार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था थोरी थोरी ॻाल्हि ते तूं चिड़ी थो पमी नथो ॾिसी माण्हू कोई विड़ी थो पमी थोरी थोरी ॻाल्हि ते तूं चिड़ी थो पमी नथो ॾिसी माण्हू कोई विड़ी थो पमी ॾोह तुंहिंजो पोइ बि तुंहिंजे पहिरें था पऊं रोज़ भला छाजे करे पाण में रुसूं रस्तो मटे हाणे ॿई धार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था इब्राहिम हाणे पंहिंजी अल्लाह वाही थई राही मूंसां यार कई बेवफ़ाई थई इब्राहिम हाणे पंहिंजी अल्लाह वाही थई राही मूंसां यार कई बेवफ़ाई थई ॾाढ चढ़ियल ॻाल्हि आहे कुझु नथा चऊं रोज़ भला छाजे करे पाण में रुसूं रस्तो मटे हाणे ॿई धार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था चङो या अली मदद असां यार हलूं था ऐं हाणे एल्बम जो हिकिड़ो वरी ॿियो सॉन्ग ॾाढो ज़बरदस्त आहे जेको तव्हांखे जंहिंमें कल्चरल लुक नज़र ईंदो जंहिंमें लोक गीत बि आहिनि लाॾवा बि आहिनि होजमालो बि आहे ऐं झूमिर ऐं डांस लाइ तयारु थी वञो दोस्तो पर पंहिंजी पंहिंजी सीट ते हुजो ऐं स्टेज ते चढ़ो था त फनकारी लिकी थो वञे असल में सिंगर डिस्टर्ब थी थो वञे तव्हां उन जा पसंदीदा तव्हांजो सिंगर आहे त उनखे परेशान न कयो जंहिंखे इंजॉय करिणो आहे पंहिंजी सीट ते वेही करे बि करे सघे थो उते बीही करे बि कैमराऊं तव्हांखे रिकॉर्ड कंदियूं बिल्कुलु तव्हांजा चेहरा ख़ूबसूरत ईंदा तव्हां जेका इंजॉय कयो था उहा बि रिकॉर्ड थींदी बिल्कुलु ऐं हाणे जेको कलाम तव्हांजे साम्हूं पेश कंदो इरशाद जागीरानी उनजी धुन बि फोक धुन आहे मोर थो टिले राणा ते धुन आहे उनजी उन में तव्हांखे होजमालो बि मिलंदो असांजा सेहरा बि मिलंदा मुख़्तलिफ़ हिकिड़ो मैशअप आहे त दोस्तनि खे दरख़्वास्त आहे त हिकिड़ी ताड़ी भरपूर वॼायो त के ख़बर पए तव्हां मौजूदु आहियो माशाल्लाह ऐं हिन कलाम में बि तव्हांजो ताड़ियुनि जो साथ खपे थो जीअं कलाम परफॉर्म कंदो इरशाद जागीरानी तव्हांजो ॿिनि हथड़नि जो मेलाप बि गॾु गॾु उन्हनि सां हलंदो तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में हिकु दफ़ो वरी इरशाद जागीरानी भरपूर ताड़ी इरशाद जागीरानी जे लाइ ऐं इन जो बहितरीनु कलाम आहे जंहिंमें दोस्तनि खे दरख़्वास्त आहे त पंहिंजी पंहिंजी जॻह ते डांस बि करे सघनि जो जमालो शाम जो जमालो खटींदड़ ख़ुश थींदा शाम जो जमालो रात जो जमालो खटींदड़ ख़ुश थींदा जमालो नानीअ जो आहे जमालो नानीअ जो आहे जमालो मामन जो आहे जमालो चाचन जो आहे जमालो जोधन जो आहे जमालो घोटन जो आहे मोर थो टिले राणा थी खिले राणा कुंवार किथे आ तुंहिंजी ओ मोर थो टिले राणा अमड़ थी
खिले रणा कुंवार किथे आ तुंहिंजी कुंवार खे हथड़ो ॾेई हल मोला ख़ुशि रखंदई हर पल भले भले अॼु रकवा तुंहिंजी भले भले अॼु रकवा तुंहिंजी सुहिणी मिली थई कुंवार मिठा ॼमी ॾाढो ॾिजांसि प्यार असां साथी सचारन जा असां दुश्मन हूं गदारन जा भली कटजी वञे ही मुंहिंजो कंधो अला भली कटजी वञे ही मुंहिंजो कंधो पोइ बि चइबो मिठी सिंध जी सिंध अला पोइ बि चइबो भली सिंध जी सिंध ओ मुंहिंजो जानी आ जहाज़ में जमालो ईंदो पाण ई पंहिंजे राज़ में जमालो अची गॾु मूंसां घुमंदो जमालो मिटी मान वारी चुमंदो जमालो चुमा चुमा मिटी मां पंहिंजी सिंध मिठी मां चुमा चुमा मिटी मां पंहिंजी सिंध मिठी मां हर में दुहन पया मारू खीरो मिठो हिते पीअन पया इरशादु जागी रानी सिंध जो आ खादिम इरशादु जागी रानी सिंध जो आ खादिम सिंध जो पियो थो खाए सिंध जो पियो थो ॻाए बानो सिंध तां वॾो ॿार थींदो सिंध विराइण वारो वॾो ख्वार थींदो वॾो ख्वार थींदो वॾो ख्वार थींदो सिंध अमड़े मुंहिंजी प्यारी अमड़े जमालो अदने जो जमालो आहे जमालो हारने जो जमालो आहे जमालो नारने जो जमालो आहे जमालो बुढ़ने जो जमालो आहे जमालो बारने जो जमालो आहे जमालो यारने जो जमालो आहे जमालो प्यारने जो आहे जमालो प्यारन जो आहे जमालो प्यारने जो